थोड़ी इंटरेस्टिंग स्टोरी आहे। मुझे हिकिड़ो दोस्त कॉम्पिटेटिव एग्ज़ाम पास करण खां बाद जॾहिं इंटरव्यू ॾियण वियो, पंहिंजो इंट्रोडक्शन दौरान जेॾी महिल हुन नालो ॿुधायो फलां सूमरो, त साम्हूं खां क्वेश्चन कयो वियो त सूमरनि जी तारीख़ जे बारे में कुझु ॿुधायो। सूमरनि जेका हिकिड़ी सल्तनत, हिकिड़ी स्टेट ठाहे करे सिंध ते हुकूमत कई, उन जे बारे में कुझु ॿुधायो। मुंहिंजो उहो दोस्त जेको आहे अञा ताईं बेरोज़गार आहे, हाणे जेको आहे उहो सूमरनि जी तारीख़ थो करे। अचो त भला असां ॾिसूं सूमरनि कॾहिं, कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां सिंध ते हुकुमरानी कई ऐं एॾी वॾी डायनेस्टीअ खे ज़वाल कीअं आयो। तक़रीबन 300 साल ताईं सूमरनि जेको आहे सिंध ते पंहिंजी स्टेट खे क़ाइमु रखियो। सूमरनि जी रियासत एॾे वॾे पीरियड ऑफ टाइम ताईं सिंध ते हुकूमत कई, इन जे पोयां सूमरनि जा एफर्ट्स हुया। सूमरनि जेको आहे पंहिंजी स्टेट में कुझु सिस्टम्स आंदा ऐं उन्हनि सिस्टम्स जेको आहे वरी पोइ सूमरनि जी स्टेट खे एॾे वॾे पीरियड ऑफ टाइम ताईं क़ाइमु रखियो। हिस्टोरियंस लिखनि था त सूमरनि जे दौर में जेके बि ग्रुप ऑफ पीपल हूंदा हुया उहे पाण में यूनाइट हूंदा हुया। जस्ट लाइक मज़दूर जेके हूंदा हुया उहे पाण में ॻंढियल हूंदा हुया, ताजिर थी विया, स्टूडेंट्स तबिको जेको थी वियो, उहे पाण में यूनाइट हूंदा हुया। इन यूनिटीअ जे करे ई उन्हनि जो जेको मथां हुकुमरानी तबिको हूंदो हुयो उहो बि उन्हनि सां तमामु घणो कोऑपरेटिव हूंदो हुयो। सूमरनि जे दौर में औरतुनि ऐं मर्दनि ॿिन्हिनि जे राइट्स जो ख़्यालु रखियो वियो। कॾहिं बि मर्द खे औरत जे मथां फ़ोकियत न ॾिनी वई ऐं औरत खे मर्द जे मथां फ़ोकियत न ॾिनी वई। ऐं सूमरनि जे दौर जी तमामु ई बहितरीन ॻाल्हि जेका मूंखे लॻी त उन रियासत में घर जा जेके बि फ़र्द हूंदा हुया सभु कमाईंदड़ हूंदा हुया। जदीद सिंध, अॼु जे सिंध वारे सिस्टम न हुयो त हिकिड़ो फ़र्द कमाए बाक़ी पोयां 7 वेही करे खाईंदा हुआ। ऐं 3 या 350 साल हिकिड़े वॾे पीरियड ऑफ टाइम स्टेट हलण खां बाद जॾहिं इहा स्टेट डिज़ोल्व थी त उन टाइम सूमरनि जे दौर जी हुकुमरानी जेका हुई दोदो सूमरो वटि हुई। दोदो सूमरो जंहिंखे सिंध जो लेजेंडरी वॉरियर ऐं लीडर ऑफ ह्यूमैनिटी चयो वेंदो आहे। दोदो सूमरो जी शहादत खां बाद जेको आहे सूमरा डायनेस्टी डिज़ोल्व थी वई, ख़तमु थी वई। पर माण्हुनि में सूमरनि जी रियासत सल्तनत ख़तमु थियण जो सोग जेको आहे काफ़ी अरसे ताईं रहियो। कुझु हिस्टोरियंस ईअं बि लिखनि था त काफ़ी अरसे ताईं उतां जा माण्हू जेके हुया, सिंधी माण्हू जेके हुया, उहे पंहिंजी शादियुनि ख़ुशियुनि वग़ैरह में जेको आहे कारो लिबास पाए करे ईंदा हुया, जेका सोग जी अलामत। दोदो सूमरो खे न सिर्फ़ु तंहिं टाइम जा सिंधी माण्हू बल्कि अॼु जा सिंधी माण्हू जेके आहिनि तमामु ई बहितरीन लफ़्ज़नि में यादि कंदा आहिनि। त इहो हुयो सूमरनि जो दौर, सूमरनि जी रियासत, सूमरनि जी सल्तनत, जंहिं घणे में घणे पीरियड ऑफ टाइम ताईं सिंध ते हुकुमरानी कई।